नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में यंग सिविल सोसाइटी जे सदर अल्ताफ़ भेण ते कूड़ी FIR दाख़िल थियण ऐं शहर में गंदगी गंदे पाणी जो आज़ार वधण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब वाडो अल्ताफ़ भेण जहांगीर खान सोलंकी साईं बख़्श बुरड़ो आमिर भेण फ़हीम ॾाही अमीर चांडियो अल्लाह बख़्श ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त मोरो शहर गंदगी गंदे पाणी जे लपेट में अची वियो आहे। मोहल्ला कॉलोनियूं रोड रस्ता स्कूल इबादत गाहूं गंदे पाणी जे लपेट में अची वियूं आहिनि। शहर सख़्त मुश्किलातनि में है। अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतजाज करण ऐं आवाज़ उथारण म्युनिसिपल कमेटी मोरो जे मुलाज़िम नूर समूह तरफ़ां यंग सिविल सोसाइटी जे सदर अल्ताफ़ भेण ते फुर जी कूड़ी FIR दाख़िल कराई वई है। इहो कुदो अमल करे म्युनिसिपल इंतज़ामिया शहरनि ऐं सिविल सोसाइटी जे हक़ जे आवाज़ खे दॿाइण चाहिनि था, मगर अहिड़नि कूड़नि केसनि खां हरगिज़ डिॼण वारा न आहियूं। असांजे शहर जी भलाई ऐं बहितरी लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। हिननि मुतालबो कयो त दाख़िल करायल FIR ख़त्म करे नूर समूह ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। शहर जी सफ़ाई जो निज़ाम बहितर बणायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।